अस्सलाम वालेकुम नाजरीन, महरान टीवी न्यूज़ में अमाके भलीकार माहा फराशा सबका पे एक नजर हेडलाइन ते ईरान खिलाफ जंग ड्रगी थियण जो असर केतिरनि अमरीकी फौजन पारां ख़ुदकुशीअ जी कोशिश जो इंकशाफ। अमरीकी न्यूज़ वेबसाइट जी रिपोर्ट मूजिब सामुंडी बेड़े इब्राहिम लिंकन मां केतिरनि फौजुनि समुंड में ट्रिपो ॾियण जी कोशिश कई। जहाज़ जे अमले केतिरनि अहलकारनि खे ईअं करण खां रोकियो। रिपोर्ट में सामुंडी बेड़े में ख़ुराक ऐं ॿियनि बुनियादी ज़रूरतुनि जी खोट जी बि दावा। अमरीकी सेनेटर वाक़े जी जांच कराइण जो मुतालबो करे छॾियो। पासदारान इनक़लाब खे दुश्मन जी सरज़मीन ते हमलनि जी सलाहियत हासिल करण जो हुकुम। ईरान जे सीनियर ब्रिगेडियर जनरल रज़ा नक़वी जो चवणु आहे त पासदारान दुश्मन जी सरज़मीन ताईं हमलनि जी सलाहियत वधाइनि। जंग दुश्मन जे इलाइक़े ताईं खणी वञण जो क़ाबिल हुजणु घुरिजे। ब्रिगेडियर रज़ा नक़वी पंहिंजे बयान में चयो आहे त अमेरिका जी जंगी बजट ईरान जे दिफ़ाई बजट खां 100 भेरा वधीक आहे। दुश्मन जा समूरा 14 मक़सद नाकाम बणाए छॾिया आहिनि। मुल्क के मुख्तलिफ़ इलाक़नि में अॼु खां 15 अगस्त ताईं बरसात जी अॻकथी। सियालकोट ऐं लाहौर में तूफ़ानी बरसात सबबि अरबन फील्डिंग जो ख़दशो ज़ाहिर। इस्लामाबाद, रावलपिंडी, मर्दान, स्वाबी, गुजरांवाला ऐं गुजरात में वसकारे जो इम्कान। कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां वसकारे जी अॻकथी। मरी, गलियात ऐं कश्मीर जे पहाड़ी इलाइक़नि में लैंडस्लाइडिंग जो बि ख़तरो। मौसमियात खाते पारां सिंध जे मुख्तलिफ़ इलाइक़नि में पिणु बरसात जी अॻकथी सां गॾु थरपारकर, उमरकोट ऐं ख़ैरपुर में किथे किथे गजगोड़ सां वसकारे जो इम्कान। गुड्स ट्रांसपोर्टरनि जी हड़ताल 6हें ॾींहं में दाख़िल थी वई। गुड्स ट्रांसपोर्टर अॻवाननि जूं हुकूमती इख़्तियारनि सां ॻाल्हियूं नाकाम। भाॼियुनि ऐं फ्रूटनि जी सप्लाई मुतासिर, क़ीमतूं बि वधी वयूं। वापारियुनि पारां वधीक भाड़ा वठण जूं दाहूं। फंक्शनल लीग के 16 अगस्त ते कराची में जलसे की इजाजत न मिली। फंक्शनल लीग कराची डिवीज़न जो हंगामी इजलास तलब। फे लीग अॻवान सरदार रहीम चयो आहे त जलसे खां रोकण मज़म्मत जोॻो अमल आहे। इजलास में ईंदड़ हिकमत अमली जोड़ी वेंदी। कराची जे नौजवान वापारी मीर रज़ा जे क़त्ल केस में NCCIA खां सोशल मीडिया अकाउंट्स जा तफ़सील तलब। जांच टीम डिजिटल अकाउंट्स जा तफ़सील बि घुरी वरिता। मीर रज़ा जे स्मार्ट वॉच फारज़न लाइ साइबर क्राइम एजेंसीअ खे उमाणी वई। वकील जिब्रान नासिर पारां स्मार्ट वॉच जी फारज़न लाहौर लैब मां कराइण जो मुतालबो। जिब्रान नासिर जो चवणु आहे त स्मार्ट वॉच जांच कमेटी सरबराह वटि हुजण सां टेम्परिंग जो ख़दशो आहे। दोदापुर वेझो मुख़्तलिफ़ शाख़ुनि के घारा। 100 एकड़ सारियल फसुल पाणीअ हेठि। बेगारी केनाल खे ॻोठ मौला बख़्श जमाली वटि 30 फुट घारो पइजी वियो। कोटड़ी शाख के ॻोठ बख़्शण ब्रोहीअ वटां 15 फुट घारो। ॻोठ रहीम बख़्श मलखाणीअ वटां ताजा शाख के 20 फुट घारो। फसुल सख़्त मुतासिर। पाणी आबादीअ ॾांहुं वधण लॻो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारा बंदि करण में मसरूफ़।